बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो HPS न्यूज़ कोट जी सिंध स्पेशल रिपोर्टर ज़ोया मलाह IRC ऐं MRDO पारां IRC स्कूल कोट जी ऐं ॻोठ रिंद हाजाणा ऐं फ़कीराबाद में गॾिजाणियो। तफ़सील मूजिब IRC ऐं MRDO मारवी रूरल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जी टीम पारां IRC स्कूल कोडीजी ऐं ॻोठाणा रिंद हाजाणा ऐं फ़कीराबाद में गॾिजाणियूं कयूं वयूं, जंहिंमें अमुन मोहब्बत ऐं भाईचारे जो माण्हुनि खे पैगाम ॾिनो। जंहिंमें प्रोग्राम मैनेजर सलमान अली माण्हुनि खे अमुन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो। उन बाबति MA ऑफिसर सायरा अली ॻोठाणनि सां मोहब्बत एको हमदर्दी जो पैगाम पहुचायो। प्रोजेक्ट मैनेजर शफ़ीक खोसो माण्हुनि सां ख़्यालात वंडिया ऐं कंसल्टेंट शहरियार वड़ाइच आयल माण्हुनि जो शुक्रियो अदा कयो। DFO आदिल अहमद पंहिंजे इदारे जो तारुफ़ करायो ऐं वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कराईंदासीं जंहिंमें माण्हुनि खे अमुन ऐं भाईचारे जो पैगाम मिले। जॾहिं यूथ एम्बेसडर अली हैदर सोहो, मंसूर अमन बोडो ऐं अफज़ल अली रिंद जन पारां प्रोग्राम ऑर्गेनाइज़र कया विया हुआ। मज़ीद ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो HPS न्यूज़।